वन वनी सना सा पांजी शादी जी खुशियों मल्हाए। तू गीत जे प्यार के मजाक बनायो। नौसत फैलाए छॾी अथई, सुबुह खां सुती पई आहे। मुझे करे तव्हांखे ज़हनी अज़ियत मां गुज़रणो पियो। तुझी धीअ शराब पीअंदी आहे। ॿार सां खेॾण ॿारनि जो कमु न आहे। थी सघेव त पंहिंजी धीउ खे संभाले रखो। नाउ यू मे गेट लॉस्ट। हालात फ़ैसिलो कंदा आहिनि इंसाननि जो। प्लीज इंस्पेक्टर। मुझो तव्हां सां को रिश्तो ही ना है। जिंदगी गीत गीत जिंदगी। तोखे ख़बर ना आहे त तुझी धीअ केड़ा कारनामा पई अंजाम दे। छा मतलब? अबशा सिर्फ मुंहिंजी धीअ आहे? अबरार एड़ी चीप गाली छो पिया करियो? हिकड़े ज़रूरी कम लाइ फोन कयो आहे। तोखे हिक छोकरे खे गिरफ्तार करणो आहे। जी जी साईं, थी वेंदो। पर मसलो छा आहे? हू हिकड़ो लोअर क्लास जो छोकरो आहे। ये मोबाइल और ये पर्स मैडम अफशा ने दिया था। बेहोश होने से पहले उन्होंने कहा था कि आपको नवाज जावेद के केले बाहर कटियो। तव्हां केरु आहियो? हिते छा करण आया आहियो? कहिड़ो गुनाह थियो आहे असांखां? छॾियो तव्हां सभिनी जी खल लाराईंदुसि। पाणे ख़बर पइजी वेंदई त तो कहिड़ो ॾोह कयो आहे। ॿुधाए त तुंहिंजो पुटु किथे आहे? अफशा अफशा तोखे कुछ ना है थियो। अफशा तू परेशान न थी। मां अची वियो आहियां न। अफशा रो न प्लीज। चङो जेतिरो रोइणो अथई रोई वठ। पंहिंजो गुस्सो इन्हनि ॻोढ़नि जे ज़रिए कढी। इंस्पेक्टर मुझे पुट के वड्डी अचो न त मक्के के भी जिंदा को छड़ी दियस। अरे को खुशबू के फोन करे कासिम के घुरायो। तू पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ इश्क न पियो करे सघी। तुंहिंजे करे हुन सेठ असांजी केतिरी बेइज़ती कई। असांजो पीछो छॾे छो न थी ॾे। सॼी रात असां वॾी अज़ियत में गुज़ारी आहे। खुशबू खुशबू यार नाश्ते हो छा थियो? खणी थी अचां। कासिम ताके ये न करण खपंदो। खुशबू ये करणी वक्त ही तकाजा हुई। छा ताई खबर ना है तो जे पुलिस जे हथ केर लगी वने तो नोखे केडी ने बेदर्दी सां मारींदी है। मुखे खबर आहे त पुलिस तुझे भाउ खे कुछ कोन चवंदी। ऐं ॿिए पासे सेठ इब्रार कंहिं बि क़ीमत ते पंहिंजी धीउ ऐं ज़ुल्फ़कार खे मिलण कोन ॾींदो। होॾां ज़ुल्फ़कार ऐं सना जी शादी ऐं हेॾां असांजा 50 लख रुपया।
ही छा है सब कुछ। अवां जे अमालन जो नतीजो आहे। कावड़ करण जी जरूरत ना है, वही रहो। ॾिसी थी छा पई चवे। छा हिनखे हाणे इहो सम्झाइणो पवंदो त ही पंहिंजे पीउ सां मुखातिब आहे, कंहिं दोस्त सां न। केर कंहिंसां छा ॻाल्हाए रहियो आहे, मूंखे कुछ समझ में न पियो अचे। ही पेपर्स छाजा आहिनि? ही असांजे मौत जो सर्टिफिकेट आहे। ही छा चई रहिया आहियो अबरार तव्हां? प्लीज मूंखे जल्दी ॿुधायो, मुंहिंजी दिलि घबराए रही आहे। आउं सॼी उमिरि जंहिंजे लाइ महिनत कंदो रहियुसि, कमाईंदो रहियुसि, हीअ उहा कमाई मैखाननि में लुटाए रही आहे। छा छा पिया चओ तव्हां? तुंहिंजी धीअ शराब पीअंदी आहे, सिगरेट पीअंदी आहे, ऐं ही कागज़ जेके तुंहिंजे हथ में आहिनि, ही उहे रिपोर्ट्स आहिनि जिन में इहो ज़ाहिर कयो वियो आहे त हिनखे लंग्स कैंसर आहे। ही तव्हां छा पिया चओ? न प्लीज, हाणे असां जताइण जी जरूरत ना है। मुझो तव्हां सां को रिश्तो ही ना है। मां तव्हां जी कुख मां जन्म जरूर वरतो आहे, ऐं तव्हां जी धीअरूं सिर्फ उहे पार्टीज आहिनि जेके तव्हां पूरो पूरो टाइम ॾींदियूं रहियूं आहियो। मुझी जिंदगी के सुखियो रखण जे लाइ जेका धोखा ऐं करप्शन कंदा रहिया आहियो, उहे माल ऐं मिल्कियत सिर्फ़ ऐं सिर्फ़ शराबनि ऐं अयाशियनि में ही ख़र्च थी सघे थी। कहिड़ी बकवास आहे? अबरार, रोज़ नो शराब रोज़ नो ख्वाब रोशन जे देस में अजाब अजाब अधूरो कम अणपूरी आ बंदगी जिंदगी गीत 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 जिंदगी। ज़ुल्फ़कार छा पियो करी? कुछ न गीत, कम कंदे कंदे अलाए छो मथे में ॾाढो सूर पइजी वियो। तू अॼु सिगरेट न पीतो हूंदो न, इन जे करे मथे में सूर थींदो हूंदई। हलो इन बहाने अॼु तोखे हिन कमरे में अचण सां खंघि त न थी, न त सदाईं खंघंदी आहीं। न ॼाण अलाए छो अॼु अफशा जी कमी शिद्दत सां महसूस थी थिए। ज़ुल्फ़कार तो ॿुधायो न, तव्हां हॉस्पिटलाइज़ छो थी? थींदी रहंदी आहे, या का नई ॻाल्हि त न आहे। पर मां ॼाणण थी चाहियां। हैरत आहे गीत, जॾहिं अफशा तुंहिंजे साम्हूं हुई त तूं हुनखे दरवाज़े ताईं वापसि मोटाए छॾियो, इहो बि न पुछईसि त तुंहिंजी तबियत कीअं आहे।
ऐं हाणे जॾहिं उहा तुंहिंजे साम्हूं न आहे त इहो ॼाणणु थी चाहीं त अफशा हॉस्पिटलाइज़ छो थी? ज़ुल्फ़कार, तुंहिंजी ख़ैर मौजूदगी में जंहिं ज़हनी अज़ियत जो शिकार असां हुआसीं, तूं सोचे बि नथो सघी। अफशा जे वालिद जी बदतमीज़ी, पुलिस घर में ईअं दाख़िल थी ॼण असां घुरबल ॾुआरी हुजूं। एतिरो सभु कुझु थी वञण जे बावजूदि मां अफशा खे इन जे करे दर तां वापसि करे छॾियो। जेकॾहिं मासीअ मां अफशा खे ॾिसी वठी हा त शायदि पंहिंजो पाण ते काबू न करे सघे हा, पर मुंहिंजी दिलि में अफशा जे लाइ का अदावत, को बुग़्ज़ न आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अफशा जे वालिद खे असांजे घर जो पतो कंहिं कहिड़ी ख़बर हुनजे वालिद हुनजी निगरानी कराई हुजे? न गीत न न, हुनजे वालिद वटि एतिरो फज़ूल टाइम आहे ई कोन। हू पंहिंजे बिज़नेस में ई पूरो हूंदो आहे। मुंहिंजी हसरत हुई त मुंहिंजी चांहि जी तारीफ़ अफशा करे हा। मां जो तुंहिंजी तारीफ़ करे रहियो आहियां। मां अफशा खे कॾहिं बि सम्झी न आहियां सघी। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, my sweet daughter. Happy birthday to you. मुझे राणी थी मूंखे माफ़ करे छॾ। अॼु तुंहिंजे साम्हूं तुंहिंजी माउ हथ ॿधी तोखां माफ़ी घुरी रही आहे। ना में हाणे इलाही देर थी चुकी आहे। मूंखे हर तरफ़ ऊंधे थी नज़र अचे। न न इएं न चओ, तोखे कुझु न थींदो। मां दुनिया जे वॾे में वॾे डॉक्टर खां तुंहिंजो इलाज कराईंदसि। तोखे कुझु न थींदो। मां आहियां न, तुंहिंजो पापा आहे न। कुझु न थींदो, कुझु न थींदो तोखे। Daddy, please. Please, Daddy. मां केॾो त बदनसीब आहे। मुंहुं सारे छॾियो हो त थोल ताईं थी जी हैसियत में कहिड़ो फ़र्क़ु आहे। मां दौलत जे लालच में अंधो थी वियो ऐं मूं तोखे विसारे छॾियो। पर हाणे मुंहिंजा बच्चा सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो।
हाणे तूं को फिक्र न कर, असीं तुंहिंजो इलाज कराईंदासीं। बस बस तूं असांखे छॾे न वञ, असांखे छॾे न वञ। Day to you, happy birthday to you, happy birthday to you. जिंदगी गीता गीता जिंदगी जिंदगी गीता गीता जिंदगी। बस अम्मा, हाणे हिते ई ज़ुल्फ़कार जी शादी करणी आहे। अम्मा अल्लाह साईं जो शुक्र अदा कर त हेॾे सुठे घराने में रिश्तो तय थियो आहे। अम्मा तव्हां परेशान बिल्कुलु न थियो, तव्हां ॾिसजो अलाह कंदो त सभु कुझु भलो थी वेंदो। ही वठो ज़ुल्फ़कार बि अची वियो। अरे वाह, अॼु असांजे ग़रीब खाने में अदा कासिम भुलिजी त न पियो। एनीवेज़ वेलकम। ज़ुल्फ़कार कीअं आई? मां बिल्कुलु ठीकु आहियां, अलाह जो शुक्र आहे। कासिम भाउ किथे तव्हां अदी खुशबू जे सिफारिश ते त न आया? छा मतिलबु? मतिलबु इहो आहे त अदी खुशबू मुंहिंजे लाइ हिकु अदद सिन्फ़े नाज़ुक जी चूंड कई आहे ऐं ज़िद ते क़ाइमु आहे त मां शादी करियां त सिर्फ़ु उन सां करे। यार ज़ुल्फ़कार, त पोइ हुन में मसइलो कहिड़ो आहे? कासिम भाउ मसइलो तमामु वॾो आहे। वॾो मसइलो कहिड़ो? पढ़ाई जो मसइलो आहे कासिम भाउ। मां अञा पढ़ां पियो, मुंहिंजी पढ़ाई जारी आहे। यार ज़ुल्फ़कार, खुशबू खे मूं ई त चयो हुन छोकिरी जे बारे में। यार ॾिस, फ़ैसिलो त तोखे ई करिणो आहे, पर सुठी ॻाल्हि इहा आहे त उहा जेका छोकिरी आहे उहा सुठे ऐं वॾे घराणे जी अकेली धीउ आहे। यार जेकॾहिं तोखे तुंहिंजे मुस्तक़बिल जी ज़मानत मिली रही आहे त पोइ हिन में हर्ज कहिड़ो आहे? कासिम भाउ किथे तव्हांजो इहो मतिलबु त न आहे त मां उन घर जो घर नाठी थी रहां? नॉट एट ऑल, हरगिज़ न। त पोइ हूअ हेॾे वॾे घराणे जी छोकिरी असांजे हिन नंढड़े घर में कीअं रही सघंदी? यार हुनखे सभु ख़बर आहे, हुन खां का बि ॻाल्हि ॻुझी न आहे। पोइ बि जेकॾहिं हू सभु कुझु ॾिसण ऐं परखण खां पोइ तोखे पंहिंजी धीउ ॾियण लाइ राज़ी आहिनि त पोइ तोखे बि त कुझु समझदारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। रही ॻाल्हि शादीअ जी, त हुननि खे तकड़ रुॻो इन ॻाल्हि जी आहे त सना जे पीउ खे ब्रेन ट्यूमर आहे, उनजो ऑपरेशन थियणो आहे यूके में, ऐं हुनजो पीउ इहो थो चाहे त को मुख़लिस ऐं ईमानदार शख़्स मिले त जीअं सना जी शादी हुन सां कराए हू हितां बेफ़िक्र थी हलियो वञे। ठीकु आहे, मां तव्हांखे थोरो सोचे पोइ ॿुधाईंदुसि। केॾांहुं पियो वञे ज़ुल्फ़कार? अम्मी हो मां हॉस्पिटल तो ख़बरदार जो घर खां ॿाहिरि कदम रखियो अथई, न त मूंखां बुरो कोई कोन हूंदई। बेगम साहिबा, असांखे ख़बर आहे, इहा ॻाल्हि ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे। तूं त चुप रहो ॿुढा, दिमाग़ ख़राब करे छॾियो।
अमी हुआ हॉस्पिटल में अकेली हूंदी हुन सां गॾु केरु कोन्हे को। छो रात जो पुलिस सां गॾु फ़रिश्तो आयो अफशा खे ॻोल्हण लाइ? अरे हुनजो पीउ हो। मूंखे त लॻे थो हुन तो कारो जादू करायो। अमी खुदा जे वास्ते पंहिंजी इन सोच मां ॿाहिरि निकिरो। जादू वादू जो को चक्कर न आहे। अस्सलाम वालेकुम मम्मी। वालेकुम सलाम। ये वरी हिन वक़्तु किथां अची वई? अम्मी छा थियो, परेशान पिया लॻो? सम्झाए पंहिंजे भाउ खे, चए थो उन वटि वेंदसि अस्पताल। अञा का कसर रहे थी इज़त जो जनाज़ो कढण में? पाड़े में तरह तरह जूं ॻाल्हियूं पियूं थियनि। अम्मी मां त चवां थी हाणे बसि देरि न कयो, हिन जी जल्दी सां शादी कराए छॾियो। अदी हींअर मां पढ़ी रहियो आहियां, मुंहिंजी पढ़ाई हली रही आहे। हा असांखे ख़बर आहे तूं छा पियो पढ़ी। नथी खपे तुंहिंजी पढ़ाई जी कमाई असांखे, बसि हाणे बिज़नेस कजां तूं पंहिंजो। अदी बिज़नेस करण जे लाइ त पढ़ाई जी ज़रूरत आहे न, बिज़नेस त थींदो। अम्मी सम्झायो न हिनखे, अहिड़ा सुठा रिश्ता बार बार न ई ईंदा। कॾहिं कॾहिं मूंखे त ईअं महसूसु थींदो आहे त मुंहिंजी का पंहिंजी ज़िंदगी न आहे। हा तुंहिंजी ज़िंदगी आहे, पर अफ़शा सां न, सना सां गॾु। हिकु त तव्हांजे ज़हन में इहो अलाए कंहिं विझी छॾियो आहे त मां अफ़शा खे पसंदि कंदो आहियां, जॾहिं त अहिड़ी का बि ॻाल्हि न। ऐं प्लीज़ तव्हां सभु पंहिंजे ज़हन मां इहो कढी छॾियो त मां अफ़शा सां शादी करण जो इरादो रखां। पोइ आख़िर कहिड़ी छोकिरी आहे, असांखे बि त ॿुधाए, असांखे बि त ख़बर पवे, जंहिंजे करे तूं इनकार पियो करी। कोई बि अहिड़ो न आहे मुंहिंजे। प्लीज़ मूंखे छॾे ॾियो, मूंखे अञा पढ़णो आहे। जिंदगी गीत गीत जिंदगी जिंदगी गीत गीत जिंदगी किथे गम आता किथे आहे खुशी जिंदगी गीत गीत